सजावल ज़िले के शहर जाती में फिशर फोक फोरम पारां भारतीय जेल में कैद सजावल वासी 26 मुहाणनि की आज़ादी लाइ एहतजाजी रैली कढी वई है। फिशर फोक फोरम की रैली में औरतूं और मासूम ॿार भी वॾे अंग में शरीक आहिनि। अॻवान जो चवणु आहे त भारतीय जेल में सजावल जा 26 मुहाणा कैद आहिनि, खेनि आज़ाद कराइण लाइ वफ़ाक़ी हुकूमत कदम खणे। जाती में फिशर फोक फोरम पारां भारतीय जेल में कैद सजावल वासी 26 मुहाणनि की आज़ादी लाइ वारसन और फिशर फोक फोरम तरफां रैली कढी वई है, जैमें औरतुनि और मासूम ॿारनि भी शिरकत कई। एहतजाज में शरीक माण्हुनि जो चवणु आहे त भारतीय जेल में सजावल जा 26 मुहाणा कैद आहिनि, खेनि आज़ाद कराइण लाइ कदम खंया वञनि। सजावल जो शहर जाती, जिते फिशर फोक फोरम पारां भारतीय जेल में कैद सजावल वासी 26 मुहाणनि की आज़ादी लाइ एहतजाजी रैली कढी वई है। फिशर फोक फोरम की रैली में औरतुनि और मासूम ॿारनि भी वॾे अंग में शिरकत कई। माण्हुनि जो चवणु आहे त भारतीय जेल में सजावल जा 26 मुहाणा कैद आहिनि, खेनि आज़ाद कराइण जे लाइ हुकूमत कदम खणे। अली अकबर थईम खां इन एहतजाज जा वधीक तफ़सील मालूम कयूं था। अली अकबर, आगाह कजो, 26 मुहाणा जिन जो तालुक सजावल ज़िले सां आहे, उहे भारतीय जेलुनि में कैद आहिनि। जी हाँ, बिल्कुल। सजावल ज़िले जा 2 तालुका जाती और शाहबंदर जा 26 माइकेर जेके केतिरनि ई सालनि खां इंडिया जे जेलनि में मुख़्तलिफ़ जेलनि में जेको आहे कैद अली अकबर वां वधीक अपडेट्स मालूम कंदासीं। जाती में फिशर फोक फोरम पारां भारतीय जेल में कैद 26 मुहाणनि की आज़ादी लाइ एहतजाज कयो वियो आहे।